बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। मां आहियां सबा बलूच अॼु जे हिकु नए टॉपिक सां गॾु। अॼु जो जेको टॉपिक आहे इहो ॾाढो अहम आहे। असां जेको आहे कलोड़ा दौर पढ़ियो हुयोसीं, जंहिंजो अॼु जेको मशहूरु शाइर आहिनि उहे पढ़ंदासीं। कलोड़ा दौर जा मशहूरु शाइर में सभिनी खां वॾे में वॾो शाइर शाह अब्दुल लतीफ़ भेटाई आहे, जंहिंखे अॼु असां पढ़ूं था। अचूं था पंहिंजे टॉपिक जे तरफ़। अॼु असांजो टॉपिक आहे शाह अब्दुल लतीफ़ भेटाई। शाह अब्दुल लतीफ़ भेटाई जेको 1102 हिजरी में पैदा थियो ऐं उनजी वफ़ात 1165 हिजरी में थी, ऐं ईसवी मुताबिक़ जेको आहे 1699 ईस्वी में पैदा थिया ऐं 1752 ईस्वी में वफ़ात कई अथसि। ही सिर्फ़ु न सिंध जो नाम यारो क़ौमी शाइर आहे, बल्कि दुनिया जो में वॾो शाइर मञियो वञे थो। शाह अब्दुल लतीफ़ भेटाई जे वालिद साहब जो नालो शाह हबीब हो ऐं इन जे जेके तड़ ॾारे जो नालो शाह अब्दुल करीम बुलड़ी वारो हुयो। हिन जा जेके वॾा हुया उहा हरात खां ऐं अमीर तैमूर जे ज़माने में सिंध में आया हुया ऐं मटियारी ज़िले जे बहपुर ॻोठ में अची रहिया हुया। शाह अब्दुल लतीफ़ भेटाई जो तबह जो लाड़ो जेको फ़क़ीरी ॾांहुं हुयसि नंढे लाह खां ई, ऐं उनखे जवानी जो इश्क लॻो, जंहिं जेको आहे रचाए रेटो कयसि, पर जवानी में शादी कयईं पर औलाद कोन थियो हुयसि। शाह साहब सैर ऐं सफ़र जो कोॾियो हुयो, राग संदसि रूह जी राहत हो। संदसि शहर में उहे सभु ख़ूबियूं मौजूदु आहिनि जे हिकु आफ़ाक़ी शहर में हुजणु घुरिजनि। इन जे शहर ते जेके ख़ूबियूं आहिनि उन में फ़साहत, बलागत, सलासत, जिद्दत ऐं जेकॾहिं ॾिठो वञे त HT सुरली मुताबिक़ उन जेको आहे हिन खे इहो वाज़े करे या इन तहक़ीक़नि जे बुनियाद ते ॿुधायो हुयो त शाह साहब दुनिया जो वॾे में वॾो शाइर आहे। उहो इन हवाले सां त कंहिं बि शाइर जे शाइरी में जेको आहे शाइरी में जेको इस्लाह कंदासीं त उन में तस्हीह करण जी अञा गुंजाइश हूंदी आहे, पर शाह साहब जी जेकॾहिं असां बैतनि में ॾिसूं या कंहिं बि शहर में ॾिसूं, जेकॾहिं असां उन मां हिकु लफ़्ज़ हटाईंदासीं या हेॾे होॾे कंदासीं त उनजी पूरी जेका तरमीम आहे उहा बिगड़जी वेंदी। तंहिं करे शाह साहब उन्हनि सभिनी तहक़ीक़नि ते या उन ख़ूबियुनि में पूरो उतरियो हुयो जेके हिकु वॾे में वॾे शहर में हुजणु घुरिजनि। हिन शाह साहब जेको पंहिंजे वालिद साहब जी वफ़ात खां पोइ लॾे अची हिकु वारीअ जे भिट ते वेठो हुयो, उन करे खेसि भेटाई करे चवंदा आहिनि। शाह साहब 14 सफ़र सन 1165 हिजरी ईस्वी ते वफ़ात कई ऐं हर साल उन्हीअ तारीख़ ते संदसि मेलो लॻंदो आहे। शाह साहब न सिर्फ़ जेको आहे हिन में शाइरी कई आहे, पर उन में पूरी सिंध जो पहिरें प्यादे सफ़र कयो आहे, जंहिंमें उन सिंध जा सूर, सफ़र ऐं सिंधु नदी ऐं उन जे रहण सहण, रहणी कहणी ऐं तहज़ीब मुताबिक़ सॼो पंहिंजी शाइरी में ॿुधायो अथसि। ऐं उन शाह साहब जेके जे तालीम जे हवाले सां जेकॾहिं ॻाल्हाईंदासीं त अख़ुंद नूर मोहम्मद वटि जॾहिं उनखे शाह साहब खे त सिर्फ़ु अलिफ़ खां सवाइ अॻिते न वधी सघिया हुया, सिर्फ़ु अलिफ़ ई पढ़ियो हुयसि त इन खां अॻिते मां न पढ़ंदमि। शाह साहब सां हमेशह 3 किताब साण हूंदा हुआ, हिकु क़ुरान मजीद, हिकु मसनवी मौलाना रूमी ऐं टियों किताब शाह अब्दुल करीम बुलड़ी वारे जो रिसालो। इहे 3 किताब हमेशह साण हूंदा हुयसि। ऐं शाह साहब जेको आहे कहिड़े दौर सां तालुक़ु रखे थो त शाह साहब जेको आहे कलोड़ा दौर सां तालुक़ु रखे थो, ऐं उनखे जेको हिन में ॿुधायल आहे असां पढ़ियोसीं, इहे 12 क्लास जी किताब आहे सिंधी लाज़मी, जंहिंमें त शाह साहब खे जवानी में इश्क जी चोट लॻी हुई, त उन जे लाइ इहो आहे त अरगोन ज़माने में मिर्ज़ा बैग जी न्याणीअ सां उनखे इश्क लॻियो हुयो, जंहिंजो नालो साइदा बेगम हुयो, जंहिं बाद में उन सां शाह साहब जी शादी बि थी हुई। उन खां पोइ जेको आहे मिजाज़ी इश्क खां पोइ उनखे इश्क हक़ीक़ी लॻो, जंहिं जेको आहे वञी पंहिंजे जेको शाह साहब आहिनि उन सभ खां पहिरें जंहिं माॻ ते सफ़र कयो उहो गंजे टकर जो हुयो। उन खां पोइ हंगलाज जो बि सफ़र कयो अथसि, जेको जोगियन ऐं सामियन सां गॾु कयो अथसि। शाह साहब जो सिंधी अदब या सिंधी इन में ॾिसूं त सभिनी खां पहिरें जंहिं किताब में ज़िक्र आयो आहे उहा तोहफ़तुल कराम में आयो आहे। उन खां पोइ जेको आहे शाह साहब जे
शाह साहब सां वास्तो रखंदड़ हिकु नाविल मीर मुराद अली मिर्ज़ा लिखियो, जेको सामी सिज वड़ाव जे नाले सां आहे। शाह साहब जे नाले ते जेको किताब आहे शाह जो रिसालो उनखे चवंदा आहिनि, जंहिंमें 3 सुर आहिनि कल्याण आडवाणी जे रिसाले में। उहे त रिसाला घणा लिखिया विया आहिनि, अरबी में बि, सिंधी में बि, उर्दू में बि, पर जेको कल्याण आडवाणी वारो रिसालो आहे उन में 3 सुर आहिनि, जंहिंखे सही मञियो वञे थो। उन खां पोइ डॉक्टर होचंद मोलचंद गुरबख्शाणी बि शाह जो रिसालो लिखियो आहे। 3 जिल्द जेके उनजी हयाती में छपिया हुया ऐं 4थों जिल्द न छपी सघियो हुयो। डॉक्टर नबी बख्श बलोच जेके 10 जिल्दनि में रिसालो तयारु कयो अथसि। उन खां पोइ काफ़ी सारा रिसाला शाह जा लिखियल आहिनि, पर उन खां जेकॾहिं असां ॾिसंदासीं त शाह साहब जेके आहिनि उनजो जेको मक़बरो आहे कंहिं जोड़ायो हुयो त कलोड़नि जो जेको हुक्मरान हुयो ग़ुलाम शाह कलोड़ो, उन शाह साहब जो मक़बरो जोड़ायो हुयो ऐं उनजो जेको उन ते कमु कयो हुयो जेको राज़ो हुयो उनजो नालो ईदन राज़ो हुयो। लेक्चर तमामु वॾो थी वेंदो। अॼु जे लाइ एतिरो ई। मिलंदासीं हिकु ॿिए लेक्चर में तमामु जल्द। तेसिताईं इजाज़त ॾींदा। ओके, अल्लाह हाफ़िज़।